कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि हो कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि ए दिलड़ी चरी अरे मारो न कर हो कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि मुझे अल्बम जो सभी दोस्तों के बानूर हसन फरमाइश सभी दोस्तों ने मोहसन साहब हो पैर भी पवंदा से हो माफ़ियूं भी वठंदा से हो मेड़ू भी खणंदा से जान खे परचाइणो आहे
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुजाग न्यूज़ 1 में आया वज़ीर असांजो नवाब शही मौजूद आहियूं। असां वटि असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जो बहितरीन फनकार मुनवर मुमताज़ मौलाई। नवाब शही में असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हिन खां ॻाल्हि ॿोल कयूं था, हिन खां पुछूं था साईं जन जो नवाब शही कीअं अचणु थिया। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पर तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे सुजाग न्यूज़ 1 खे टाइम ॾिनो। कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो? अॼु कीअं नवाब शही तव्हां अचणु थिया? सर बिल्कुलु ठीकु आहियूं, दुआ अल्लाह जी, असां बिल्कुलु ठीकु आहियूं। सर हींअर मुंहिंजो लॉन्चिंग शो थिए पियो हिन एल्बम जो, एल्बम नंबर 10 जो SR प्रोडक्शन जी तरफ़ां। उहो मीटिंग जे हवाले सां असांजो प्यारो भाउ दोस्त आहिनि असांजा हिते नवाब शाह जा। असांजो प्यारो भाउ आहे मोहसिन ज़रदारी साहब ऐं असांजो प्यारो भाउ नूर हसन उनड़ साहब। सॼी संगत जे तरफ़ां मीटिंग हिकिड़ी कोठाई वई आहे। उन में असां लॉन्चिंग शो जे हवाले सां हिते मीटिंग कोठाई वई आहे ऐं उन जी मीटिंग जे हवाले सां हिते पहुता आहियूं ऐं उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हिते दोस्तनि वटि दावत हुई ऐं हिते असां मौजूदु आहियूं हिते नवाब शाह में। अच्छा, शो पोइ तव्हां मीटिंग खां पोइ तारीख़ का मुक़ररु कई आहे? सर तारीख़ इंशाअल्लाह ताला उहा सरप्राइज़ आहे। अच्छा, तारीख़ सरप्राइज़ आहे इंशाअल्लाह ताला ऐं जल्दी इंशाअल्लाह ताला असां हिन सिंध वासियुनि हा नए एल्बम जे हवाले सां ॿुधाईंदासीं त इंशाअल्लाह ताला कुझु ॾींहंनि में असां पंहिंजी ID तां ऐं तव्हांजी ID तां जेको यूट्यूब जो तव्हांजो चैनल आहे उन जे चैनल तां दोस्तनि खे असां इंशाअल्लाह ताला तारीख़ अनाउंस कंदासीं, जेका बि हूंदी उहा अनाउंस कंदासीं इंशाअल्लाह। अच्छा, राग जी शुरूआत तव्हां कंहिंखां सिखिया वरिती? सर राग जी शुरूआत बचपन खां मूंखे शौक़ु हुयो। मां पहिरियां बि कुझु इंटरव्यू में मां इहा शइ वाज़ी कई आहे। मूंखे बचपन खां वठी शौक़ु हुयो। मुंहिंजो उस्ताद बि आहे सर मुमताज़ मौलाई साहब, उन सां गॾु हूंदा हुआसीं ऐं उनखे फॉलो कंदा हुआसीं, उनखे ॾिसंदा हुआसीं। उहो सुठे नमूने सां तमामु बहितरीनु शाइर बि रहिया आहिनि, तमामु बहितरीनु आर्टिस्ट सिंगर बि रहिया आहिनि। उनखे फॉलो कंदा हुआसीं, उन सां गॾु हूंदा हुआसीं। उतां खां वठी मूंखे शुरूआति माना उतां खां मुंहिंजी शुरू थी, छो जो मां स्कूल जे दौर खां वठी मूंखे शौक़ु ज़रूरु हुयो। पर मुमताज़ मौलाई साहब मूंखे ॻाईंदा या पढ़ंदा? सर पढ़ंदा बि हुआसीं ऐं उतां टेबलोज़ वग़ैरह जेके थींदा फंक्शन वग़ैरह थींदा हुआ उते कंहिं वरी टेबलोज़ वग़ैरह पेश कंदा हुआ। मूंखे शौक़ु हूंदो हुओ गायकी जे हवाले सां, छो जो मां सभिनी आर्टिस्टनि खे सिंध जा जेके सुरीला आर्टिस्ट आहिनि मां सभिनी खे फॉलो कंदो हुयुसि ऐं उतां खां वठी मूंखे शौक़ु हुयो जो मां उते टेबलोज़ जी जॻह ते मां सॉन्ग उते जेके बि माना फंक्शन वग़ैरह थींदा बिल्कुलु ॻाईंदो हुउसि उते। उतां खां शुरूआति थी। उन खां बाद में हिकिड़ो सॉन्ग कयोसीं पर वॾनि जी परमिशन कोन हुई ऐं हिकिड़ो चवनि पियो आहे हिकिड़ो वॾो आर्टिस्ट आहे असांजी सिंध जो तमामु सुहिणो फ़नकार बि आहे ऐं पाण शाइर बि थी चुको आहे ऐं उन हवाले सां उन खां बाद में परमिशन कोन हुई। पोइ थोरो मतिलबु हिकु गानो कयोसीं। उन खां बाद में बसि शुरूआति थी वई इंशाअल्लाह, अल्लाह जी महिरबानी आहे। इश्क त कोन लॻो न? न इश्क कोन। इश्क लॻो? न बिल्कुलु शौक़ु आहे मूंखे, इश्क न आहे। अच्छा, तइलीम घणी तव्हां? तइलीम सर इंटर आहे मुंहिंजी। अच्छा, नौकिरी लाइ? न सर कुझु बि न, हिन खां वधीक कहिड़ी नौकिरी आहे। अच्छा, राग सां मोहबत आहे? मोहबत आहे, राग सां मोहबत आहे, सुठनि दोस्तनि सां मोहबत आहे, राग सां मोहबत आहे, पंहिंजी फैमिली सां मोहबत आहे, पंहिंजे बचनि सां मोहबत आहे। शादियूं घणी कयूं अथव? शादी हिकिड़ी थियल। ॿी त कोन था कयो न? न सर। अच्छा, ओनली वन? ओनली वन। अच्छा, माशाअल्लाह। अच्छा, तव्हांजो हिकिड़ो गानो ॾाढो पॉपुलर वियो सॼे सिंध में, जेको रक्षनि में, ट्रैक्टरनि में, शादियुनि में, इहो यार खे परचाइणो आहे। पोइ इहो यार भला अञा परचो या कोन परचो? सर बिल्कुलु यार परची बि विया न। असांजो प्यारो भाउ आहे शाहिद राहुजा साहब, उनजी शाइरी आहे, उन पंहिंजे महबूब ते गानो लिखियो हुयो ऐं मैं बि परची वियो अथसि। पर आहिनि हुनजा हाल अहिड़ा ई माना उन वीचारे जंहिंजी वरी ॾाढी लॻी पई आहे, उहो वीचारो अहिड़े मुंड में लॻो पियो आहे जो माना उन खां पुछा करणी पवंदी त तव्हां सां यार परची विया या न परची? बिल्कुलु फटियल आशिक़ आहे बिल्कुलु। अच्छा, तव्हांखे शौक़ु थियो भला पंहिंजी सिंधी में तव्हां माशाअल्लाह ॻायो आहे, तमामु तव्हांजे बहितरीनु आवाज़ आहे। ॿिए कंहिं लैंग्वेज में सर पछतो थियो या सराइकी? सर सराइकी में हींअर मूं हिन नए एल्बम में मुंहिंजा गीत आहिनि इंशाअल्लाह, उहे अञा रिलीज़ कोन थिया आहिनि, हींअर थींदा ऐं इंशाअल्लाह ताला उर्दू जे सॉन्ग जे लाइ बि इंशाअल्लाह ताला तयारी कयूं पिया। इंशाअल्लाह ईद जे जेको असांजो नओं एल्बम ईंदो उन में इंशाअल्लाह ताला उर्दू जा सॉन्ग बि ॾींदासीं इंशाअल्लाह। सिंध वासी केतिरो तव्हांखे चाहींदा, केतिरी मोहबत ॾियनि था? सर सिंध वासी इलाही सारी मोहबत कंदा आहिनि असां सां। मां जिते बि वेंदो आहियां, जर में झंग में वेंदो आहियां, मूंखे इलाही सारी मोट मिलंदी आहे। असांजा सिंध जा परस्तार जेके बि आहिनि मूंखे इलाही सारी मोट ॾींदा आहिनि, ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं अञा वधीक माना कमु करण ते दिलि चवंदी आहे त माना सुठो अञा कमु ॾिजे हिन खां वधीक। कहिड़ो शाइर तव्हांखे घणो पसंदि आहे? सर शाइर त सभु असांजा सिंध जा तमामु सुहिणा शाइर आहिनि, पर जेके मुंहिंजे हिन एल्बम में जेके शाइर आहिनि, मुंहिंजो प्यारो मामो बि आहे, वॾो आहे SHO शाइर चांडू साहब, असांजो इहे साम्हूं तव्हांजे वेठो आहे ऐं मोहसिन ज़रदारी साहब जा तमामु बहितरीनु सॉन्ग आहिनि मुंहिंजे एल्बम में। नूर हसन उनड़ साहब आहे ऐं उन खां बाद में शाहिद राहुजा साहब असांजी तमामु भली शाइरी करे पियो, अब्बास अली चांडियो आहे, सईद चांडियो आहे, रेस आदम चांडियो आहे। मतिलबु ओवरऑल जेके बि असांजा सिंध में असांजा शाइर आहिनि, भला भला शाइर आहिनि, एजाज़ गोलाटो आहे, नज़ीर वसाण आहे, सभिनी दोस्त असांजा भला शाइर आहिनि जेके सुठी शाइरी कनि पिया, जेके मूंखे ॾियनि पिया ऐं माशाअल्लाह सुपर हिट मुंहिंजा सॉन्ग थिया आहिनि हींअर। अच्छा, तव्हां मुनवर मुमताज़ मौलाई आहियो जी, वरी हिकिड़ो मिठड़ो मौलाई पायो आहे, ठीकु आहे न जी। जे अॻु में मरूम जलाल चांडियो हूंदो न, पोइ चयो बाबा जोगी जलाल
जलाल वरी आख़िरी जलाल नंढो जलाल विचूं जलाल तव्हांजे नज़र में छा अञा ॿिया बि मोला ईंदा हेठि सर हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे मशहूरी जे करे मां नालो थो न्यूट्रेंट आहे इहो हिकिड़े क़िस्म जो न्यूट्रेंट चइजे इहो न्यूट्रेंट आहे ऐं असां खां बाद बि ईंदा मोलाई त इलाही सारा आहिनि दुनिया में ऐं मोला जा आज़ादार बि इलाही सारा दुनिया में आहिनि ऐं पिया थींदा इहो त खुटणी न आहे इहा शइ अञा वधीक थींदा वेंदा इन खां वधीक बि जीअं इंडिया वारा फिल्म ठाहींदा हिकिड़ो पार्ट उहा साॻियो 2 3 4 5 यको हलंदा वेंदा यको हलंदा वेंदा बिल्कुलु बिल्कुलु सर अच्छा तव्हां जेको हाणे माशाल्लाह नओं एल्बम लॉन्च कयो पिया सकरणी में उन जो कहिड़ो गानो आहे जेको तव्हांखे पाण खे पसंदि ईंदो हुजे ऐं तव्हां बार बार गुनगुनाईंदा हुजो उहो असांखे बि गुनगुनाए थोरो ॿुधायो ऐं नाज़रीन ख़बर पए त तव्हांजो जेको नओं एल्बम अचण वारो आहे सर मुंहिंजा इन एल्बम में जेके बि मुंहिंजा सॉन्ग आहिनि उहे तमामु सुपर हिट सॉन्ग आहिनि मुहसन ज़रदारी साहब जा ॿ गीत आहिनि उहे बि तमामु सुपर हिट आहिनि शाहरुण साहब जी शाइरी आहे नूर हसन उनड़ साहब जी शाइरी आहे रेसा आदम जो ऐं सोहेल भाउ असांजो उन जो तमामु बहितरीनु सॉन्ग जेके हींअर मुंहिंजा सुपर हिट एल्बम में गीत आहिनि सभई आहिनि केतिरनि जा केतिरा ॿोल ॿुधायूं पर कुझु जेके गीत आहिनि उहे मुंहिंजा ॿोल ॿुधायूं पिया तमामु बहितरीनु सॉन्ग आहे मुंहिंजो हो वक़्तु साबित कयो सजण कहिड़ा हो कहीं कराया पंहिंजा झेड़ा वो किन उजाड़े छजा वेड़ा हो वक़्तु साबित कयो सजण कहिड़ा तमामु बहितरीनु सॉन्ग मुंहिंजो इहो आहे ऐं हुन खां बाद में ॿुधाईंदा जेको तमामु सुपर हिट हींअर हले पियो सजण कहिड़ा हो उते दिलि लॻी आहे जाते क़दुरु कोन्हे वो उते दिलि लॻी आहे जाते क़दुरु कोन्हे मरे या बचे कोई के फिक्र कोन्हे वो उते दिलि लॻी आहे जाते क़दुरु कोन्हे वो उते दिलि लॻी आहे।